टीवी, थिएटर ऐं फिल्मी दुनिया जी नामवर अदाकारा ऐं हिदायतकार समीना पीरज़ादा लाहौर में मोइनुद्दीन भट्ट ऐं अलमाज़ भट्ट जे घर में पैदा थी। कॉमर्स में ग्रेजुएट्स कयाई। सन 1975 ईस्वी दारे संदसि शादी ओस्मान पीरज़ादे सां थी, जेको फिल्मी दुनिया जो नामवर अदाकार रफ़ी पीरज़ादे जो पुटु आहे। समीना शादीअ खां बाद पहिरियां 6 साल घरेलू औरत तौरु गुज़ारिया। खेसि टीवी अनाउंसर थियण जो ॾाढो शौक़ु हो। शुरूआत में मॉडलिंग शोबे में पेर पाताईं, पोइ खेसि लाहौर में समीना अहमद जे स्टेज ड्रामे फिर देख तमाशा में कमु करण जो मौक़ो मिलियो। उन बाद PTV ते नूरी ॼाम तमाची ऐं माड़ी मंगतर जहिड़नि सीरियलनि में अदाकारी कयाई, जंहिंखां पोइ हिन कामयाबीअ सां केतिरा ड्रामा परफॉर्म कया। संदसि शोहरत हिन वक़्तु कंपेयर, प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर तौरु बि आहे। हिन कुझु फिल्मनि में कमु कयो, जंहिंमें नज़दीकियां, मुखड़ा, जंग, शादी मेरे शौहर की, बुलंदी, बाज़ार हुस्न ऐं पाबंदी वग़ैरह क़ाबिले ज़िक्र आहिनि। हिन पंहिंजी ज़ाती प्रोडक्शन बि मुतारिफ़ कराई, जंहिंजो नालो समीना पीरज़ादा प्रोडक्शन आहे। हिन वक़्तु पंहिंजे मुड़ुसु ओस्मान पीरज़ादे सां गॾु स्टेज ऐं टीवी ड्रामनि जी प्रोडक्शन में सरगर्म आहे।